भी जीने की तमन्ना है, आज भी मने का यारा है। आहा, आज भी जीने की तमन्ना है, अकेलाई चांदनी रात। हाउ आर यू? अञा ताईं तव्हांजो कमु ख़तमु नथो थिए। घटि में घटि संडे ॾींहुं त पाण खे आराम ॾींदा कयो। यू डोंट नो पोलो, 1.5 लख जी पगार मां थिए छा थो? अॼुकल्ह महांगाई केतिरी न वधी वई आहे। महीने जे आख़िर में तूं ई चिल्लाईंदो आहीं त हाणे घर जो ख़र्च कीअं हलंदो। तव्हां जे चओ त मां नौकरी कयां। तूं नौकरी कंदे? हा। माठ करे वे। असांजे खानदान में अॼु ताईं कंहिं मर्द नौकरी कई आहे छा जो तूं कंदे? ॿुधाए, इहो शानाइतो शर्फ़ सिर्फ़ु असां ज़ालुनि खे मिलियल आहे। घर जो फाइनेंस डिपार्टमेंट असां लेडीज़ जे हवाले आहे, लेडीज़ जे। मूं पिए सोचियो त 5-10 हज़ार कमाए वठंदुसि त हथी थी पवंदी। हींअर त वरी बि फैनी घर में वेठो आहे त टाइम पास थी थो वञे। पर पुट त पराओ धन आहे न, घणा ॾींहं घर में रहंदो। फैनी तैयार थियो या न? थोड़ी देर में लोलो ऐं स्वीटी पंहिंजी धीउ सिग्मा सां गॾु फैनी खे ॾिसण अचण वारा आहिनि। मेकअप ते ॾाढो टाइम थो लॻाए। तूं कुझु अकुल ई नथो सेखारीसि। वञ अंदरि वञ ऐं फैनीअ खे तैयार कर। छोकिरी कीअं आहे? थोड़ी सांवरी आहे, पर पंहिंजो कंप्यूटर सेंटर अथसि। 2 लख कमाईंदी आहे। जे पंहिंजो फैनी पसंदि अची वियसि त लखनि में लुॾंदो, लखनि में। फैनी जे पणिजी वञे न त मूंखे तीर्थनि ते वठी हलिजो। मूंखे वैष्णो देवीअ ते वञण जी ॾाढी इच्छा आहे। न न, हिन भेरे ऊटी हलंदासीं घुमण। मूंखे तुंहिंजे भॻवाननि में विश्वास कोन्हे। तूं आहीं पुराने ज़माने जो, न दीन जो न दुनिया जो। तोखे कहिड़ी ख़बर त हिल स्टेशन घुमण जो मज़ो कहिड़ो हूंदो आहे? कुझु रंधिणे मां ॿाहिरि निकिर त ख़बर पवई। ऐं तव्हां रंधिणे में वेही ॾिसो त छा छा नथो खपे। भाॼी वढ, मसाला कुट, अटो ॻोए। बस बस, रोज़ रोज़ रंधिणे जूं ॻाल्हियूं ॿुधाए दिमाग़ ख़राब न कंदो कर। वञी फैनीअ खे तैयार कर ऐं चईसि त वधीक मेकअप न करे। असांजी क़िस्मत ई ख़राब हुई जो 2 पुट ॼमी पिया। हिक बि धीअ ॼमी हा त खानदान जो नालो रोशन करे। असां बि छा कयूं, किथे किथे न ॾेखारियोसीं। मंदर, तांत्रिक, मांत्रिक, सोनोग्राफीअ में त तव्हांखे ख़बर बि पइजी वई त छोकिरो आहे। पर अजायो तव्हांजो ज़िद, अजायो तव्हांखे ॿियो ॿार ॼणो पयव। हाणे त बस हिक ई मुराद आहे त फैनी कंहिं सुठे घर में वञे ऐं माउ पीउ जो नालो रोशन करे। को सुठो घर बि त मिले न फैनीअ लाइ। छो न मिलंदो? असांजो फैनी को कोजो आहे, को कोड़ियो आहे, को कारो आहे। ॾिसी तो ॾेती लेती केॾी न चोट चढ़ी वई आहे। हर का छोकिरी वात फाड़े वेठी आहे ॾेती लेतीअ लाइ। हा, वीचारा छोकिरा बि काॾे वञनि। अरे फैनी अञा कान तयार थियो छा? फैनी, ओ फैनी। अॼु हुनखे सिग्मा ॾिसण नथी अचे न, तॾहिं मेकअप ते एतिरो टाइम लॻायो अथई। ऐं हा, मिठाई बिस्कुट सभु तयार आहे न? न त वक़्त ते तूं ई चवंदे खीर जो पाउडर कोन्हे, सैकरीन कोन्हे। ऐं ॿुध, फैनीअ खे चइजां त चांहि हू खणी अचे ऐं मिज़माननि सां ज़रा सभ्यता सां पेश अचे। Father. Father.
फैनी अच्छी है पुट, अच अच वे वी पुट वे। हाणे त तूं असांखे छॾे थो वञी, तोखे 25 साल पाले निपाए वॾो कयोसीं, हाणे तूं सावरे हलियो वेंदे, असांखे छॾे वेंदी फैनी। फादर, कहिड़ो ही वक़्तु आयो आहे। कल ताईं मां तुंहिंजो हसु, अॼु थी वियसि पराओ। तूं बि कीअं रहंदे हेतिरनि अणॼाण माण्हुनि जे विच में? फादर, मूंखे तुंहिंजी ॾाढी यादि ईंदी फादर। न रो पुटा न रो, अखियुनि मां ॻोढ़ा कढी छॾ, सॼो मेकअप तो ख़राब करे। हिम्मत रख, हिम्मत मर्दा त मदद खुदा। तव्हां त हाणे खां ई वेचारे खे नर्वस था करे छॾियो। अच अच त मां तुंहिंजी काया खे कंचन बणाईंदुसि। ॾिसजो मुंहिंजे फैनीअ जो रंग केॾो थो खुली पवे। हल हल मेकअप रूम में हलो। अॼु ताईं 7 घरनि में हिनखे ॾेखारियो आहे, पर काई छोकिरी पसंदि नथी करेसि। पंहिंजे ई सिके में खोट आहे, न गानो ॻाइण थो अचेसि, न डांस करण थी अचेसि, न चाइनीज़ फूड बराबरि थो ठाहे ऐं न ही कॉन्टिनेंटल। माण्हू चवंदा आहिनि त डॉलीअ जो पुटु हाई सोसाइटी में मैच ई नथो करे। साहुरे वेंदो त सभु सिखी वेंदो। सिग्मा रोज़ क्लब वेंदी आहे, डांस कंदी आहे। हिन निकमणे त ॿाहिरि जी दुनिया ई कोन ॾिठी आहे। सॼो ॾींहुं रंधिणे में वेठो आहे पीउ सां गॾु। जहिड़ी छाली तहिड़ी पिनी, हिन लाइ हुन खे ॾिनी। ॿुध नालायक, जे सिग्मा चवई त रोटी कंहिं ठाही आहे त चइजांसि मूं ठाही आहे। मतां पीउ जो नालो खणी मामलो बिगाड़े छॾी। ठीकु आहे। ऐं हा, सिग्मा सां ज़रा होशियारीअ सां ॻाल्हाइजां, वो ॾाढी चंट छोकिरी अथई। शायद लोलो ऐं स्वीटी अची विया आहिनि। मां दर थो खोलियां। ॿुध फैनी, तूं अंदर वञ। मां जॾहिं सॾु कयां न त तूं चांहि खणी अचिजांइ। हाँ ठीक है, वञ वञ। तूं बि अंदर वञ ऐं वञी मदद कराइस, अकेले में घबराहट थींदसि। ठीकु आहे, जेको तव्हांजो हुकुम। हल फैनी हल हल फैनी। अचो अचो, तव्हांजो ई इंतजार थी रहियो। घर ॻोल्हण में का तकलीफ़ त कोन थियव न? न का बि तकलीफ़ कोन थी, टैक्सी में चढ़ी हलिया आयासीं। खैर टैक्सी त मिलियव न? अॼुकल्ह टैक्सी वारी ॾाढो नखरा थियूं कनि। 1000 रुपए में हिकु छोकिरी तयार थी। खैर टैक्सी त मिलियव न? अॼुकल्ह कारूं केतिरियूं थी पयूं आहिनि। असांजो नौकर रोमो बि बासण मलण होंडा सिटी में ईंदो आहे। छो मिस्टर पोलो नज़र नथा अचनि? किचन में चिकन ठाहींदा हूंदा। ख़बर पई त सिग्मा खे चिकन जा पकोड़ा ॾाढा वणंदा आहिनि, सो मां कल्ह चिकन वठी आयसि। हाउ स्वीट आंटी, तव्हां मुंहिंजो केॾो न ख्याल था करियो। हाणे तूं हिन घर जी नुंहुं ठहण वारी आहीं, सम्झ त ई घर बि पंहिंजो ई आहे। हा हा, छो न, असांजी तरफ़ां त पक अथव। बाक़ी सिग्मा ॿुधाईंदी। मम्मी, I cannot decide anything without seeing the boy. ओके डॉटर ओके। भेण, हाणे तव्हां छोकिरे खे घुराए वठो। हा हा, छो न। फैनी, पोलो, अचो चांहि खणी अचो। वियो वियो वियो। फैनी असांजी आख़िरी निशानी आहे। तव्हां फिकर न कयो, असां हिनखे लाड सां पालींदासीं। तुंहिंजो नालो छा आहे पुट? फैनी। तूं चुप कर। शादी तुंहिंजी थी थिए या हुनजी? मूंखे माफ़ करियो।
आई एम सॉरी। हा ॿुधाए पुट तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो फैनी आहे। केतिरो न मिठो नालो आहे। फैनी पुट हीअ मुंहिंजी धीअ सिग्मा आहे। सिग्मा तोखे कुझु फैनी खां पुछणो हुजे त पुछीस। हाँ हाँ छो न मम्मी, पर मां अकेले में पुछंदसि। बिल्कुलु बिल्कुलु, हूअं बि असां वॾनि जो हिते कहिड़ो कमु। हलो त तव्हांखे पंहिंजो घरु थी ॾेखारियां। हलो भाऊ, त मां तव्हांखे पंहिंजो रंधिणो ॾेखारियांव। हाँ हाँ छो न, ईअं त मूं बि पंहिंजो रंधिणो ॾाढो सुठो सजायो आहे। हलो भाऊ हल हल। ए मिस्टर, कंध मथे, अञा मथे, अञा मथे, शाबाश। इहा थी न मर्दनि वारी ॻाल्हि। नालो छा अथई? फैनी। केसि ताईं पढ़ियल आहीं? DKM डीकेएम? डीकेएम यानी? डिप्लोमा इन किचन मैनेजमेंट। पर रुगो सर्टिफिकेट आहे, रोटी करण पूरी न ईंदी आहे। काई ॻाल्हि न आहे, उहो असांजो नौकर करे सघंदो आहे। ॿियो डांस करण ईंदी अथई? थोरी थोरी। डिस्को, हुबा हुबा, जुबक जुबा? न। कॾहिं डेटिंग कई अथई? डेटिंग? हाँ, तोखे इहो बि ख़बर न आहे? जॾहिं छोकिरो ऐं छोकिरी मिली भाग में वेंदा आहिनि न ऐं उते इश्क कंदा आहिनि, उनखे डेटिंग चइबी आहे। न, हिकु दफ़ो मम्मीअ सां गॾु वियो हुअसि कांजानी पार्क। अरे इडियट, मम्मीअ सां न, कॉलेज जी कोई ब्यूटी क्वीन सां गॾु, सम्झई? मां छोकिरनि जे कॉलेज में पढ़ंदो हुअसि। मदर मूंखे कंहिं बि छोकिरियुनि जे कॉलेज में एडमिशन वठण ई न ॾिनी। चयईं छोकिरो बिगड़ी पवंदो। हाउ फनी मिस्टर फैनी। कार ड्राइविंग ईंदी अथई? न। जॉब कंदो आहीं? न। जॉब करण जी का इच्छा अथई? न। वेरी गुड। भई इहा ॻाल्हि मूंखे वणी। मूंखे जॉब करण वारा छोकिरा बिल्कुलु पसंदि न आहिनि। जॉब करण वारनि छोकिरनि जो बि को कैरेक्टर हूंदो आहे। छोकिरनि खे त घर में रहणु घुर्जे, ॿार पालणु घुर्जनि ॿार। दुनिया त असां छोकिरियुनि लाइ आहे। मूंखे बि घर में कमु करण ई सुठो लॻंदो आहे। That's like a good boy. अच्छा, खाइण में कहिड़ी डिश सुठी लॻंदी अथई? घणेई, कॉन्टिनेंटल, चाइनीज, अफ्रीकन। अफ्रीकन? सो मार्वेलस। मुंबा सां मटन वणंदो अथई? हा। कांगो करी? हा। सहारा सीख कबाब? उहा त मुंहिंजी फेवरेट डिश आहे। Really? What a coincidence! इहा त मुंहिंजी बि फेवरेट डिश आहे। I am very happy. I am really in love with you, Mr. Funny Fanny. अरे, हिनखे छा थी वियो? फैनी, फैनी उथ फैनी, तोखे छा थियो? फैनी, हा हा। छा थियो तोखे? तव्हां मूंखे हुआ कयो न त मूंखे घबराहट थी पई। Oh, Fanny. You are very, very funny. फादर, फादर, फादर। छा थियो फैनी? फैनी छा थियो? छा थियो फैनी, छा थियो? कुछ न मिस्टर पोलो, तव्हांजो छोकिरो मूंखे पसंदि न आहे। मूंखे अहिड़े ई छोकिरे जी तलाश हुई, हिकदमि बोंदो, जेको हमेशह जालुनि जे इशारनि ते नचे
घर संभाले ऐं ॿार संभाले बस तव्हांजो फैनी मुंहिंजो हस्बैंड ठहण लाइ बिल्कुलु फिट आहे। आख़िर पुट कंहिंजो आहे? पर पंहिंजी राय ॿुधाइण खां अॻु मां फैनीअ जी राय ज़रूरु पुछंदसि। कीअं फैनी, मां तोखे पसंदि आहियां न? मां मुंहिंजे मम्मी डैडी खां पुछी थो ॿुधायां कि तव्हां मूंखे पसंदि आयो या न। भेण, असांजी तरफ़ां पक अथव। हाणे भले तव्हां कंप्यूटर ते मुहरत कढायो। उहो त ठीकु आहे, पर ॾेती लेतीअ में तव्हां छा वठंदा? उन ते बि हींअर ई ॻाल्हाए वठिजे त बहितर थींदो। भेण, असांजी का घुर कोन्हे। हा, तव्हां जेको पंहिंजे वॾे पुट खे ॾिनो हुजे उहो असांखे बि ॾिजो। मुंहिंजी मर्ज़ी आहे त घटि में घटि फैनी जो मंगलसूत्र तव्हां ठाहे ॾियो। कीअं? असां पंहिंजी सिग्मा जी पढ़ाई ते पूरा 90 लख रुपया ख़र्च कया आहिनि। जीअं तव्हांजी मर्ज़ी, पर मंगलसूत्र असां 4 तोलनि जो ई ठाराईंदासीं। ॾिसो था, चांदी लाख रुपए तोलो थी वई आहे। पर हा, सोन जी पॉलिश ज़रूरु चढ़ाए ॾिजो। पर मम्मी, जंहिं कॾहिं तव्हांखे एतिराज़ न हुजे त मां हाणे ई फैनी खे वठी वञा। ॾेती लेती पोइ फ़ैसिलो पिया करे मोकिलिजो। कीअं, ठीकु आहे न? ओके डॉक्टर, तोखे मंज़ूर आहे त मूंखे को एतिराज़ कोन्हे। फादर, मूंखे ॾाढो डपु थो थिए फादर। घबराए न फैनी। जॾहिं तुंहिंजी मदर मूंखे हिन घर में वठी आई हुई न, तॾहिं मूंखे ॾाढो डपु पियो थिए। फूलों की दुआएं लेता जा तुझको सुखी संसार मिले। फूलों की दुआएं लेता जा तुझको सुखी संसार मिले। फूलों की कभी ना याद आए, जा तुझको सुखी संसार मिले। फूलों की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। लोलो से इतना प्यार मिले, लोलो से इतना प्यार मिले।